नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदान। कराची में आल थर पार्कर मजदूर बिरादरी पारा शाहिद रहमू जे कातलन की गिरफ्तारी लाइ एहतजाज किया वियो है। जॾहिं त मुज़ाहिरे के परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी टेलीफोन ज़रिए खिताब कियो। अब्दुल वहीद रहमू, PTI अॻवान निज़ामुद्दीन रहमू, अब्दुल समद महर ऐं ॿियनि जी अॻवानी में कराची प्रेस क्लब आॾो एहतजाज कियो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे के परॾेही वज़ीर मखदूम शाह महमूद कुरैशी टेलीफोनिक खिताब कंदे चयो त IG सिंध ऐं सिंध हुकूमत मक़तूल जे वारसनि खे इंसाफ फराम करे इंसाफ न मिलियो त रहमा बिरादरी जे सॾ में सॾ ॾींदे एहतजाज में पाण शरीक थींदसि। जॾहिं त मुज़ाहिरनि जो चवणु आहे त कराची में थर वासियुनि खे क़त्ल करे हरासा कयो पियो वञे। एहतजाजी मुज़ाहिरे में PTI अॻवान अमीन संग्रासी, वली मोहम्मद रहमू ऐं थर वासियुनि जो वॾो अंग मौजूद हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।